बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां आहियां किरण मीर ऐं तव्हां सभिनीनि खे मां भली कार करे रही आहियां रंगनि भरी शाम में। अॼु जुमो आहे ऐं तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी समूरी टीम जी तरफ़ां जुमो मुबारक हुजे। ऐं कोशिशि इहा ई कंदासीं त जेको आहे हाणे ॾींहं वेझा आहिनि ऐं इंशाअल्लाह जीअं हाणे रजब जो महीनो आहे, वरी शुबान जो महीनो शुरू थींदो, वरी रमज़ान जो महीनो शुरू थींदो। इहे त 3 महीना असांखे पैकेज में मिलंदा आहिनि न अल्लाह जी तरफ़ां। ऐं असांखे पंहिंजो पाण खे जेको आहे बहितर इंसान करण जी जेको आहे न हिकिड़ी मिलंदी आहे त तव्हां पंहिंजो पाण खे बहितर खां बहितर करे सघो, जेके बि गुनाह आहिनि पंहिंजा बख़्शराए सघो, माफ़ी घुरो पंहिंजे अल्लाह खां। सिर्फ़ु इन 3 महीननि में न, हर वक़्तु असांखे इहे कमु करणा आहिनि। पर ख़ासि करे ही जेके 3 महीना असांखे मिलंदा आहिनि न, असां पंहिंजो पाण खे तयारु कंदा आहियूं। त रमज़ान बि ख़ैर सां वेझो आहे ऐं अॼु सोचियोसीं त जेको आहे ज़ैन बि काफ़ी टाइम खां असांजे शो में नाहे आयो, त उनखे बि असां अॼु घुरायो आहे ऐं हुन सां कचेरी बि कंदासीं, उनखां मनक़बत बि ॿुधंदासीं, नात बि ॿुधंदासीं, हमद बि ॿुधंदासीं। ज़ैनुल आबिदीन असां सां गॾु आहिनि, मोहम्मद ज़ैनुल आबिदीन। ज़ैन जे लाइ मां इहो ज़रूरु चवंदसि त नंढिड़ो हूंदो हुयो जंहिं टाइम उन वक़्त खां वठी KTN स्टूडियो अची रहियो आहे ऐं असांजे शो में बि कॉल्स कंदो हुयो, आवाज़ चेंज करे जेको आहे असांजे प्रोग्राम में शामिलु थींदो हुयो। पर हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो असां हिनखे पकिड़े वरितोसीं त हीउ ज़ैन ई आहे। सो ॾाढो प्यारो ॿारु आहे ऐं असांजी दुआऊं हमेशह हिन सां गॾु आहिनि। ऐं अॼु त माशाअल्लाह ज़ैन हर चैनल ते नज़र ईंदो आहे, इवन उर्दू साइड जे चैनल्स ते बि नज़र ईंदो आहे। माशाअल्लाह आवाज़ में बि हींअर इलाही जेको आहे चेंज आई आहे ऐं पाण बि माशाअल्लाह हाणे नंढिड़ो हूंदो हुयो त हाणे थोरो वॾड़ो बि महसूसु थी रहियो आहे। थोरी देरि में ज़ैन जी तरफ़ हलूं था, पर उन खां पहिरियां कुझु ॻाल्हियूं तव्हां सां करे वठां। ॻाल्हियूं इहे आहिनि त जीअं अॼु जेको आहे मां हिकिड़ी पोस्ट पढ़ी, इवन त मां न्यूज़ में बि ॾिठो त कराची, हैदराबाद ऐं कुझु अहिड़ा शहर जिथे फ़क़ीरनि जो ॻढ़ आहे ऐं तमामु घणा जेके फ़क़ीर फैलिजी विया आहिनि, उन्हनि ते हिकिड़ी मुहिम स्टार्ट कई आहे गवर्नमेंट ऐं पुलिस बि उन्हनि खे जेको आहे पकिड़े पई थी ऐं हींअर जेको आहे प्रॉपर तरीक़े सां उन ते कमु थी रहियो आहे, छो जो शहरनि में वारदातूं इहे शयूं तमामु घणी थी वियूं आहिनि। त जेकॾहिं तव्हांखे ख़ैरात ॾियणी आहे त तव्हां उन्हनि खे मानी ॾियो, उन्हनि खे जेको आहे मानी खारायो, पर नक़द जेका रक़म आहे तव्हां उहा कंहिंखे बि न ॾियो। यानी चाहे उहा औरत हुजे, मर्द हुजे, ॿार हुजे, इवन त माज़ूरनि लाइ बि हुन में चयो वियो आहे। पर मां सम्झां थी त माज़ूर जेको हूंदो आहे उहो परे खां पधिरो हूंदो आहे। बुज़ुर्ग जेको हूंदो आहे, जेको वाक़ई नीडी हूंदो आहे, उहो परे खां पधिरो हूंदो आहे। बाक़ी जेके अलाह माफ़ करे चवणु न खपे, पर छा कजे, इहो पेशो आहे हिकिड़ो हिननि जो। शौक़िया बि इहे शयूं कनि था, पिनण लाइ बि इहे शयूं कनि था, त उहे नज़र अची वेंदा आहिनि, उहे फ़नकारी कंदा आहिनि, उहे ख़बर पइजी वेंदी आहे त अलाह माफ़ करे ही मतिलबु उन तरीक़े जा फ़क़ीर कोन्हनि के, ही प्रोफेशनल्स आहिनि। सो इन्हनि जे लाइ हिकिड़ी मुहिम हलाई वई आहे। सो तव्हां बि उन जो हिसो थियो ऐं इन्हनि में भरपूर तरीक़े जो हिसो वठो ऐं आवाम खे जेको आहे आगाह कयो ऐं पंहिंजो पाण खे बि जेको आहे नज़रूं पंहिंजूं तेज़ रखो। अगरि तव्हांखे किथे ख़बर पए थी त अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि त ज़रूरु पुलिस खे बि इंफॉर्म कयो ऐं उन्हनि खे ॿुधायो त अहिड़ी क़िस्म जी शयूं थी रहियूं आहिनि। उन खां अलावा इहो बि ज़रूरु चवणु चाहींदसि त जॾहिं बि ॿाहिरि निकिरो था, पंहिंजी अखियूं खुलियल रखो, पंहिंजो दिमाग़ तेज़ रखो, आसे पासे में ॾिसंदा कयो, काॾे बि वञो था, चाहे फैमिली सां हुजो, अकेला हुजो। हवाई फायरिंग जो जेको हिकिड़ो सिलसिलो थी वियो आहे न, तमामु घणो थी वियो आहे कराची में। सम्झ में नथो अचे त चाहे न्यू ईयर हुजे, चाहे ईद हुजे, चाहे बरात हुजे, चाहे क्रिसमस हुजे, चाहे कुझु बि हुजे, कंहिं बि क़िस्म जो को बि इवेंट हुजे, फायरिंग लाज़मी करणी आहे। ऐं मुंहिंजे घर में जेका मुंहिंजी मेड कमु कंदी आहे, उन जे माइट खे राति गोली लॻी आहे, उहा बि किथां उॾंदी आई आहे, जेका हुनखे हिते सीने में लॻी आहे ऐं उहा अंदरि ई हुन जे कुल्हे में अञा ताईं आहेसि। ऐं जॾहिं उनखे हॉस्पिटल खणी विया आहिनि त जिना हॉस्पिटल वारा चवनि था त भई दवाउनि जे ज़रिए असां कोशिशि कयूं था उनखे कढण जी, पर जेकॾहिं न निकिती त पोइ ऑपरेट करिणो पवंदो। पर ॻाल्हि इहा आहे त हाणे FIR कराइजे, कंप्लेन कराइजे त कंहिंजे नाले ते कराइजे, छा कजे।
असांखे त ख़बर कोन्हे न त किथां आई, लेफ्ट मां आई, राइट मां आई, फ्रंट खां आई, बैक ताईं, किथां आई। हुन वीचारे खे लॻी आहे पुठियां पुठी तां, ऐं उहा हिते अची साम्हूं खां, मतिलबु मूंखे त सम्झ में ई ॻाल्हि कोन आई। जॾहिं मूंखे ॻाल्हि पई ॿुधाए सुबुह, ऐं मां परेशान थी वियसि, मां चयोमांसि मां तुंहिंजी कहिड़ी मदद करे थी सघां हिन में, मूंखे इहो ॿुधाए तूं। त मां चयो डॉक्टर खे चऊं, कंहिंखे चऊं? चई डॉक्टरनि जी ॻाल्हि कोन्हे का, ॻाल्हि इहा आहे त असां कंहिंखां मदद घुरूं। मां चयो अलाह खां मदद घुर। मां चयो ॿियो कंहिंखां बि मदद घुरण जी का बि तोखे ज़रूरत कोन्हे का, तूं सिर्फ़ु अलाह खां मदद घुर, अलाह ई तुंहिंजी मदद करे सघे थो। सो इन करे इहे वारदातूं, इहे शयूं तमामु घणियूं आहिनि। महिरबानी कयो, एरियल फायरिंग खां तौबा कयो, न कयो। सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता तव्हांजा पंहिंजा प्यारा बि हिन में अची सघनि था। कहिड़ी ख़बर त असां जशन था वेठा मल्हायूं, असांजो ई कोई हेठां माण्हू अचे थो, उनखे ई लॻी वञे पोइ छा कंदव? त इहे शयूं न थियणु घुरिजनि। असांजे शहर में इहे शयूं तमामु घणियूं आहिनि। न ॾिसनि था ॾींहुं, न ॾिसनि था राति, हर वक़्तु असांखे जेको आहे एरियल फायरिंग जा आवाज़ ॿुधण में ईंदा आहिनि। पर अलाह साईं सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे, ऐं अलाह साईं इन्हनि शैतानी दिमाग़नि खे बि जेको आहे थोरो अकुलु ॾिए त इन्हनि शयुनि खां थोरो ॿाहिरि निकिरनि। सो असां सां गॾु मोहम्मद ज़ैनुल आबिदीन हिते मौजूदु आहे, पर उनखां पहिरियां एंग्रो बि असां सां गॾु आहे। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त एंग्रो फर्टिलाइज़र्स, एंग्रो यूरिया, एंग्रो ज़बरदस्त यूरिया कैंपेन आहे इन्हनि जी, एंग्रो जीत की बाज़ी। प्राइज़िस बिग SUV कार्स आहिनि, बाइक्स आहिनि, ट्रैक्टर्स आहिनि, मोबाइल फ़ोन्स आहिनि, उमिरि जी टिकटूं आहिनि, ऐं स्मार्ट TV सेट्स बि तव्हांखे मिलंदा। SMS जे ज़रिए तव्हां जेको आहे पंहिंजो कूपन कोड बि हुन में विझंदा, NIC नंबर बि विझंदा, पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो बि हुन में विझंदा, ऐं पंहिंजा जेके कूपन्स आहिनि उहे तव्हां संभाले रखंदा। हिकु लकी ॿोरी ते तव्हांखे हिकु कूपन मिलंदो, ऐं जेतिरियूं वधीक एंट्रीज़ हूंदियूं ओतिरा वधीक तव्हांखे क्वालिफाई करण जा चांसिस मिलंदा लकी ड्रॉ जे अंदरि। हिननि जो फेसबुक लाइव पेज बि आहे, एंग्रो फर्टिलाइज़र्स ऑफिशियल पेज, ऐं विनर्स जा जेके नाला आहिनि ऑफिशियल पेज ते बि अची वेंदा। उनखां अलावा जेके पंहिंजा प्राइज़िस आहिनि, जेके कूपन जा जेके तव्हांजा आहिनि उहे तव्हां सेव करे रखो। SMS जेको आहे विनर्स जा जेके नाला आहिनि उहे SMS जे ज़रिए, कॉल जे ज़रिए, ऑफिशियल एंग्रो रैबर जे ज़रिए, हेल्पलाइन जे ज़रिए बि तव्हांखे ख़बर पई सघे थी। वधीक क्यूरीज़ ऐं कॉन्टेक्ट करण जा एंग्रो रैबर हेल्पलाइन आहे 0800 00 110, ऐं पंहिंजा जेको फाइनल लकी ड्रॉ आहे 16 जनवरी ते, ऐं लास्ट डेट जेका आहे एंट्री जी उहा 12 जनवरी आहे। सो देरि न कयो, जल्दी कयो। जेतिरियूं वधीक एंट्रियूं हूंदियूं ओतिरा वधीक तव्हांखे खटण जा मौक़ा मिलंदा। 16 जनवरी हिननि जी लास्ट डेट आहे एंट्री जी, ऐं 12 जनवरी जेको आहे 16 जनवरी ते लकी ड्रॉ थींदो, ऐं 12 जनवरी जेको आहे लास्ट डेट आहे एंट्री जी। सो हिन में तव्हां खोड़ सारा इनाम खटे सघो था। सो असां सां गॾु ज़ैनुल आबिदीन बि आहे, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो ज़ैन? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाकु, अल्लाह जो शुक्र आहे। माशाअल्लाह इलाही वॾा थी विया आहियो हाणे त। थैंक यू। कीअं पियो हले कमकार, नातूं वग़ैरह पढ़ो पिया? अल्हम्दुलिल्लाह। ऐं हाणे त मूं पिछले साल जीअं हिते आयो हुअमि, 2 साल छॾे पहिरें साल मतिलबु प्रीवियस ईयर्स, त मां इहा ॻाल्हि कई हुई त उस्ताद जी कोशिशि आहे वठां त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो उस्ताद वठी छॾियो आहे। अलाह उनजी जेको आहे महिनतुनि जे करे, मुंहिंजी लगन जे करे मां अल्हम्दुलिल्लाह अॻियां इज़त अलाह साईं मूंखे ॾिए पियो। माशाअल्लाह माशाअल्लाह, इलाही सुठी ॻाल्हि आहे। त प्रोग्राम जे स्टार्ट में जेको आहे असां हमदे बारी ताला पेश करणु चाहींदासीं, त मां तव्हांखे चाहींदमि त तव्हां असांखे हमदे बारी ताला ॿुधायो। जी। बलगल उला बे कमालिही कशफ दुजा बे जमालिही सुना जमीयो खिसालिही सल्लू अलैहि वालिही सल्लू अलैहि वालिही
जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई खामद ख़ास ख़ल्क़े असां ॾे मोहम्मद मुकाई कलमो ते कलमो ते करीमते चिटो चयाई अन्न मौला कवंत महबूबी उताई लिखी दिनाई बई सारा हूँ सैयद खे सल्ले अला शफीना सल्ले अला शफीना ओ बाज भरिया रबानन ते ओ बाज भरिया रबानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक चिण गब कान सही सघंदी ओ बाज भरिया रबानन ते ओ मौला तूं भी हुजी मोहम्मद भी हुजे असां पोइ बिन धड़का थी निकरूं मौला तूं भी हुजी मोहम्मद भी हुजे असां पोइ बिन धड़का थी निकरूं बकरी महुजन कैदी भी हुजूं तोखे गाले गा न वणी सघंदी ओ बाज भरिया रबानन ते ओ तुंहिंजी दोज़ख वारिया बाग कना हिन बाग बागे पनाग गुरी तुंहिंजी दोज़ख वारिया बाग कना हिन बाग बागे पनाग गुरी तपो कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी तपो कहिड़ी तरह तुंहिंजी दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक चिण गब कान सही सघंदी हो बाज भरिया रबानन ते ओ घणियूं तस्वीरूं हीअं तयार करे ओ वरी बेपरवाह तूं साड़ी दे घणियूं तस्वीरूं हीअं तयार करे ओ वरी बेपरवाह तूं साड़ी दे मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा जे तूं लागी दे त लही सघंदी हो करीम असांजी हीअ चमड़ी हिक चिण गब कान सही सघंदी ओ बाज भरिया रबानन ते सुभान अल्लाह माशाल्लाह ॾाढी प्यारी हमद ऐं इहो ॿुधायो त कुझु नयूं नातूं तव्हां रिकॉर्ड करायूं आहिनि जी रिकॉर्ड मां नाहिनि करायूं इहो एक्चुअली आहे त चैनल्स ते ऐं मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ते मां पढ़ियो आहे ऐं हाणे
रिसेंटली अयाज़ मेलो, शेख अयाज़ जो मेलो लॻो हैदराबाद में, त हुन में मूं हज़रत सचल सरमस्त ऐं हिंद हज़रत बाबा बुल्ले शाह जा कलाम पढ़िया ऐं ॾाढी मूंखे मोट मिली। माशाल्लाह रिकॉर्डिंग अञा मां नाहे कराई, पर कोशिशि Recording लॻी पई आहे अञा त को स्टूडियो में रिकॉर्डिंग करायां। सही। अच्छा, हींअर ज़ैन कहिड़ी क्लास में आहियो? मां 7th क्लास में आहियां। 7th क्लास में। जी। कीअं पई हले पढ़ाई? पढ़ाई तमामु बहितरीनु पई हले ऐं असांजो अलॻि सिस्टम हूंदो आहे, जीअं मां पहिरियां बि ज़िक्र करे चुको आहियां, त ब्रेल असांजो टच सिस्टम हूंदो आहे, ब्लाइंड ॿारनि जो ब्रेल सिस्टम, त हुन में अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी पोज़ीशन आहे, लैपटॉप वग़ैरह बि असां यूज़ कंदा आहियूं। सही। त तमामु जेको आहे सो सुठो असांजो सिस्टम आहे ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां हली रहियो आहे। माशाल्लाह। ऐं छा आहिनि तव्हांजा फ्यूचर प्लान्स, त अॻिते हली छा करण जी ख़्वाहिश आहे? फ्यूचर प्लान्स त अॻिते हली मूंखे फ़िलहालु त इहो आहे त टीचर थियां, बाक़ी अॻिते हली अलाह साईं असांजो पंहिंजो मुहाफ़िज़ आहे। बाक़ी इहो आहे त जेको आहे सो मतां इरादो चेंज बि थी वञे छो त ज़ाहिर आहे, ऐं फ़िलहालु त इहो आहे टीचिंग जो सिलसिलो। सही सही। न पोइ कहिड़ो बि शोबो हुजे, स्कूल हुजे या वरी मतिलबु कहिड़ो बि शोबो हुजे, नात जो शोबो हुजे, पर टीचिंग अल्हम्दुलिल्लाह मां कंदुमि। सही सही। इंशाल्लाह इंशाल्लाह अल्लाह साईं तव्हांजी मदद ज़रूरु कंदो। ऐं माशाल्लाह ॾिसो ज़हन केॾो वसी थी वियो आहे ऐं ॿार अॼुकल्ह जा केॾा माशाल्लाह टैलेंटेड आहिनि, ऐं ख़ासि करे ज़हन जे हवाले सां त ज़हन त इलाही माशाल्लाह टैलेंटेड आहे। उन खां अलावा त ज़ाहिर आहे नंढड़ो हूंदो, नंढड़े हूंदे खां असां हुनखे ॾिसंदा था अचूं पिया, ऐं हाणे त इलाही चेंजिस तव्हां में नज़र थियूं अचनि पियूं, ॻाल्हियूं बि चेंज थी वियूं आहिनि ऐं आहिस्ता आहिस्ता स्टाइल बि चेंज थींदो थो वञे। थैंक यू थैंक यू। ऐं अॼु जे टॉपिक ते जीअं मां ॻाल्हाईंदुमि, तव्हां जेको टॉपिक रखियो अॼु तमामु हिकिड़ो बहितरीनु, जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ो त जेके फ़क़ीर आहिनि उन्हनि जो सिलसिलो, ॿियो वरी जेके डिसेबल ॿार आहिनि उन्हनि जे लाइ इहो मां चवणु चाहींदुमि त ॻोठनि में ॿाहिराड़नि में अॼुकल्ह बि उन्हनि खे ज़ाया कयो पियो वञे, त यार मतिलबु डिसेबल आहे, हिफ़िज़ कराए छॾियो या वरी मतिलबु अहिड़े हिसाब सां, या उन्हनि ते अहिड़ो तवजो ख़ासि न पियो ॾिनो वञे। त उन्हनि जे करे मां गवर्नमेंट खे बि रिक्वेस्ट कंदुमि त जिथे जॻह ते स्पेशल एजुकेशन जा इदारा न आहिनि त उते इहे इदारा ओपन थियणु खपनि, त जीअं जेको असांजी दोस्त आहिनि असांजा ठेड़ी में, उहे त माना उनजो फैमिली प्रॉब्लम आहे, उन्हनि जा मतिलबु कज़न्स भाइर हिकिड़ो आम हिकिड़ो हूंदो आहे मेमण आहिनि, त असांजो हिकिड़ो दोस्त हाफ़िज़ शाज़िब अहमद मेमण, उन्हनि सभिनि जा मतिलबु उते वरी फैमिली सिस्टम आहे, त उते वरी को स्कूल न आहे। हाणे ठेड़ी ऐं ख़ैरपुर हिते ॼण शहर जो हिकिड़ो फ़ासिलो थी पियो, त हाणे एजुकेशन जे लाइ त शहर त कोन क्रॉस करिणो पवंदो, पंहिंजे शहर में अगरि जिन खे एजुकेशन मिलंदी त उहा वधीक सुठो आहे। त ॾाढी सुठी ॻाल्हि कई तव्हां, जिथे जिथे बि स्कूल्स न आहिनि उते स्कूल्स खुलणु घुरिजनि, ऐं पोइ जंहिं मतिलबु ॿारनि खे तवजो नथो ॾिनो वञे न, पोइ वरी ॿार इन जे जेको आहे सो मतिलबु पोइ फ़क़ीर जी तरफ़ या हिननि जे ॿियनि जे धंधनि जी तरफ़ लॻी था वञनि, छो जो जॾहिं ॿार खे मुस्तक़बिल नथो ठाहियो वञे त पोइ ॿार काॾे वञे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं माशाल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए पई त ज़ैन एतिरे हद ताईं सोचे थो ऐं इन बारे में ॻाल्हाए बि थो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हींअर तव्हां असांखे छा ॿुधाईंदव, वाई ॿुधाईंदव या मनक़बत ॿुधाईंदव? हींअर मां रिसेंटली छो त मौला अली जो विलादत जो ॾींहुं रिसेंटली गुज़रियो आहे, त मां मौला अली जी शान में हिकिड़ी उर्दू मनक़बत पेश कयां। ज़रूरु ज़रूरु। मंज़र फ़ज़ाए दगर में सारा अली का गए, जिस समत देखिए वो नज़ारा अली का गए, मंज़र फ़ज़ाए दगर में मरहब दोनी मगैसरे मक़तल पड़ा हुआ, मरहब दोनी मगैसरे मक़तल पड़ा हुआ, उठने का अब नहीं है कि मारा अली का गए, मंज़र फ़ज़ाए दगर में
अर्ज़ पाक तुझको मुबारक के तेरे पास, अर्ज़ पाक तुझको मुबारक के तेरे पास, परचम नबी का चांद सितारा अली का है, परचम नबी का चांद सितारा अली का है, मंजर फ़ज़ाए दगर में। सुभान अल्लाह। थैंक यू सो मच ज़ैन, तव्हां आया ऐं तव्हां असांखे मनक़बत बि ॿुधाई, तव्हां सां प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं बि कयूं ऐं तव्हां खां हम बि ॿुधीसीं ऐं इंशाअल्लाह ॿीहर बि तव्हांखे दावत ॾींदासीं। थैंक यू सो मच जी व्यूअर्स। असां हिते वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ असांखे ॿिया गेस्ट जॉइन कंदा, सो काॾे न वञिजो, जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। हींअर जेके असां वटि गेस्ट हिते मौजूदु आहिनि, सभिनि खां पहिरियां जेको मां नालो हिते अनाउंस करणु चाहींदमि, अॼु इलाही टाइम खां पोइ हिकिड़ो त मुंहिंजी हुन सां मुलाक़ात थी रही आहे ऐं ॿियो मुंहिंजो ऐं हुनजो जेको हिकिड़ो सफ़र आहे न, सम्झो गॾु ई स्टार्ट थियो हुयो। मुंहिंजो बि उहो ई टाइम एक्टिंग वारो, हिननि जो बि उहो ई टाइम एज़ अ मेकअप आर्टिस्ट कमु स्टार्ट कयनि। उन खां पोइ गॾु कमु कयोसीं, केतिरनि ई ड्रामनि में गॾु कमु कयोसीं ऐं मतिलबु हुनखे त मां ईअं सम्झंदी आहियां त मुंहिंजो सॻो भाउ हुजे ऐं मुंहिंजे घर जो भाती हुजे। सफ़ा का अहिड़ी ॻाल्हि न हूंदी जेका मुंहिंजी हुन खां लिकियलु हुजे या हुनजी मूंखां लिकियलु हुजे। शूट न हूंदी हुई त वेठा कचहरियूं कंदा हुआसीं, थोरी घणियूं गिलाऊं बि कंदा हुआसीं, पर ॾाढो प्यारो इंसानु, ॾाढो प्यारो इंसानु। ऐं वाक़ई जंहिं टाइम मुंहिंजो मेकअप कंदो हुयो उन वक़्तु वाक़ई मेकअप आर्टिस्ट बहितरीनु हुयो। हाणे जी मूंखे न आहे ख़बर त हाणे मेकअप करे थो नथो करे, पर हुन पंहिंजी हिकिड़ी सुञाणप ठाही। उनखे सिर्फ़ु एज़ अ मेकअप आर्टिस्ट न हुयो रहणो। ज़िंदगी में हर इंसान जी ख़्वाहिश हूंदी आहे त मां अॻिते वधां, कुझु न कुझु कयां, ऐं हिन एतिरी महिनत कई आहे, एतिरी महिनत कई आहे, एतिरी महिनत कई आहे जो अॼु हुन पंहिंजो पाण खे मञरायो आहे। ज़ाकिर हिकिड़ी जाइ ते थी वियो आहे, पर उन मां हिकिड़ी फ़ज़ीलत बेगम निकिरी आई आहे। फ़ज़ीलत बेगम खे अॼु सॼी सिंध में छा इंटरनेशनली एॾी मोट मिली आहे, एॾी मोट मिली आहे जो हर कंहिंजे वात ते अॼु फ़ज़ीलत बेगम आहे। फ़ज़ीलत बेगम जा जेके कैरेक्टर्स कंदो आहे, उनजे पुठियां जेका शख़्सियत आहे उहा ज़ाकिर शेख जी आहे। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि, ज़ाकिर शेख असां सां गॾु आहिनि जो उर्फ़ फ़ज़ीलत बेगम, जेके पाण होस्ट बि आहिनि, कॉमेडियन एक्टर बि आहे, सिंगर बि आहे ऐं प्लस में मेकअप आर्टिस्ट बि आहे। छो त इंसान जो जेको पहिरियों कमु हूंदो आहे न, उहो कॾहिं न विसारिजे। छो त जंहिंमां तव्हांखे हिकिड़ी मोट मिलंदी आहे, जंहिंमां तव्हांजो नालो ठहंदो आहे, मां सम्झंदी आहियां त इंसान खे पंहिंजी असलियत न विञाइणु घुरिजे। छो त जेकॾहिं तव्हां पंहिंजो पोयों कमु विसारे छॾियो न, त पोइ मां सम्झां थी त तव्हां अॻिते न वधी सघंदा। पर हिन पंहिंजी सुञाणप खे हमेशह हमेशह अॻिते रखियो आहे। उनखां अलावा असां सां गॾु शबीर सुमरो साहब आहिनि, सीनियर जर्नलिस्ट आहिनि, एजुकेशनिस्ट आहिनि, ऑथर आहिनि ऐं राइटर बि आहिनि। रिसेंटली बांग्लादेश मां थी आया आहिनि ऐं उन हवाले सां अॼु उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उनखां अलावा ॿिया ज़बरदस्त गेस्ट आहिनि असां सां गॾु, जेके ख़ासि हिन शो जे लाइ UAE मां आया आहिनि ऐं असां उन्हनि सां डिस्कस कंदासीं। मां तव्हांखे पहिरियां ॿुधायां त असां सां गॾु नियाज़ हुसैन खोस साहिब हिते मौजूदु आहिनि, कल्चरल इवेंट ऑर्गेनाइज़र आहिनि, स्पेशली एकता डे ते कमु कंदा आहिनि ऐं सिंधी लैंग्वेज डे ते
कमु कंदा आहिनि ऐं पाण आर्टिस्ट बि आहिनि ऐं चेयरमैन आहिनि एमिराती सिंधी सोशल फोरम UAE जा। सो उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? तव्हांखे मां भली कार थी कयां रंगन भरी शाम में। थैंक यू वेरी मच, वॾी तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे इनवाइट कयो पंहिंजे शो में KTN जो। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं अॼु तव्हांखे ॾिसी दिलि सां ख़ुशी थी थिए। असां तव्हांजे लाइ उहे साॻा ई आहियूं। बिल्कुलु आहियो, बिल्कुलु आहियो। मां न सुञाणा फज़ीलत बेगम खे। मुंहिंजो फज़ीलत बेगम सां कुझु वञे ई न, मुंहिंजो झेड़ो आहे हुन सां। अच्छा, झेड़ो आहे? हा, आहे बि त झेड़ा घर गिलाखोर माई न। न मूंखां वधीक सुठी लॻंदी आहे भाई। उहो त जेको असांजो पंहिंजो कमु आहे मेकअप आर्टिस्ट जो, त हाणे ॿियनि खे छॾे ॾिनो, पाण ते महिनत पिया कयूं। न मूंखां वधीक सुठी लॻंदी आहे, इन करे मुंहिंजो फज़ीलत बेगम सां झेड़ो आहे। इन जे करे? हा, पोइ ठहे थो, पोइ ठहे थो। इन जे करे मां हुन सां कोन ॻाल्हायां। मां सिर्फ़ु ज़ाकिर खे सुञाणा। हा, तव्हां ज़ाकिर खे सुञाणो, छो जो तव्हांजो ज़ाकिर सां वास्तो आहे। मुंहिंजो त भाउ, मुंहिंजो प्यारो भाउ। मौला तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्लाह जो, तव्हांजूं दुआऊं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु आहिनि। असां सां गॾु शबीर साहब बि मौजूदु आहिनि। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। महिरबानी सर, तव्हां रिसेंटली हींअर बांग्लादेश मां थी आया आहियो, उतां जी सूरत हाल जे हवाले सां असांखे आगाह कयो। अॻु में जेसि ताईं पोइ गवर्नमेंट हुई जेका हाणे नाहे उते, तेसि ताईं पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे विच में आमदरफ़्त बि घटि हुई ऐं सूरत हाल का ठीकु न हुई सियासी तौर ते। उहा गवर्नमेंट जेका हुई उन दौरान पाकिस्तानियुनि खे वेलकम न कयो वेंदो हो, पर जीअं उहा गवर्नमेंट ख़तमु थी आहे त ॿिन्ही मुल्कनि जा तालुका तमामु प्यारा थी विया आहिनि, तमामु बहितरीनु थी विया आहिनि। इन करे मूं अॻु में जॾहिं बि मां अप्लाई कंदो हुयुसि वीज़ा जे लाइ त मूंखे डिनाए कंदा हुआ, पर हाणे जीअं ही गवर्नमेंट वई, मूं अप्लाई कयो त 4 ॾींहंनि जे अंदरि अंदरि मूंखे कॉल अची वई त तव्हांजी वीज़ा अची वई, तव्हां वञो। मां खईं ऐं पोइ मां गुज़िरियल अक्टूबर में मां 15 तारीख़ वियुसि होॾे ऐं 15-20 ॾींहं मां रही आयुसि। मुंहिंजो उते वञण जो मक़सदु हिकिड़ो ई हुयो त उते जेके बिहारी आहिनि, जिन जे लाइ असां नंढे लाइ हिते सिंध जे दीवारुनि ते पढ़ंदा हुआसीं, बिहारी न खपनि, बिहारी न खपनि, उन्हनि जी मौजूदा सूरत हाल छा आहे उहा ॾिसणी हुई मूंखे। हा, छाकाणि त हिते जेके बिहारियुनि जे बुनियाद ते पॉलिटिकली माण्हू एक्टिव आहिनि, उहे त अॼु बि उहा ई दुकानदारी पिया था हलाइनि त बिहारियुनि खे दियाणियूं आहिनि। जॾहिं त सिंधी जेका यूथ आहे, जेके हाणे असांजी उमिरि में अची पहुता आहिनि, उन्हनि सदाईं इन ॻाल्हि जी मुखालफ़त कई। त मुंहिंजो दोस्त आहे डॉक्टर फयाज़ आलम, उन मूंखे चयो त तव्हां वञो उते ॾिसी अचो त हाणे सूरत हाल उन्हनि जी छा आहे, छा था चाहिनि। पोइ उन्हनि मूंखे स्पॉन्सर कयो, मोकिलियऊं उते जेका बिहारियुनि जे लाइ सिहत, तालीम ऐं ॿियनि कमनि में रुधल आहे NGO उतां जी, ओबेट हेल्पर्स, उन्हनि मूंखे उते मेज़बानी कई, 7-8 शहरनि में घुमायूं जिते जिते बिहारी कैंप्स आहिनि। मूं उते तक़रीबन 150 खां 200 माण्हुनि जा इंटरव्यूज़ कया, वीडियो इंटरव्यूज़ जी, त जीअं सूरत हाल साम्हूं अचे। उते मौजूदा 2 नसुल बि हुया उन्हनि जा, ऐं जेके पोढ़ा पोढ़ियूं रहिजी उन्हनि जा बि इंटरव्यूज़ आहिनि। त मां सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइण थो चाहियां त हींअर उन्हनि मंझां को हिकिड़ो ॿिए माण्हू इहो नथो चाहे तो पाकिस्तान अचे। असांजे सियासत जो महवर त बिहारियुनि जे हवाले सां इहो ई रहियो, पर हींअर कई सबब आहिनि जिन जे करे को हिकु बिहारी ख़ातून, मर्द, ॿार, पोड़ो पाकिस्तान अचण लाइ तयारु बिल्कुलु कोन्हे। ओहो सर, इहो मां तव्हां खां पोइ पुछंदसि त वजह छा आहे, रीज़न्स छा आहिनि, छो जो असां सां ॿिया गेस्ट बि आहिनि, उन्हनि खे बि बारी बारी टाइम ॾियणो आहे। सर, तव्हां इहो ॿुधायो त माशाल्लाह सां तव्हां इवेंट ऑर्गेनाइज़ कंदा आहियो उते दुबई जे अंदरि, त तव्हां सभिनीनि आर्टिस्टनि खे गॾु कंदा आहियो, कीअं इहो सिलसिलो तव्हां शुरू कयो? इहो सिलसिलो असां 2 सालनि खां वठी शुरू कयो आहे। अच्छा। लास्ट ईयर असां प्रोग्राम कयो हुयोसीं इमाराती सिंधी सोशल फोरम जे हितां सिंधी अबाणी ॿोली जे नाले ते। सही। जंहिं ते असांजो मक़सदु इहो हूंदो आहे की सिंधियुनि खे उते इकठे कयूं, जेके फैमिलीज़ आहिनि, ऐं जेको आहे सो सभिनि खे इकठे करे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾियूं, उन्हनि जी फैमिली ईंदियूं हिक ॿिए सां मिलंदी, इन ई पर्पज़ सां। ऐं ॿियो इहो आहे की जेकी सिंधी असांजी ॿोली आहे उनखे असां उजागर कयूं इंटरनेशनल लेवल ते, छो जो दुबई में 200 लैंग्वेज ॻाल्हायूं थियूं वञनि ॿोलियूं। उन में जेको आहे असां पंहिंजी सिंधी ॿोली खे प्रमोट करण जे लाइ असां पंहिंजो इवेंट जेको आहे हर साल कंदा आहियूं। हिन साल बि असांजो जेको आहे सो 15 फरवरी ते या साॻियो ॿोलियुनि जे ॾींहं ते।
अच्छा अच्छा जी, अच्छा सही पंहिंजो इहो ई आहे की सिंधियुनि खे गॾु कयूं, सिंधियुनि जी हेल्प कयूं, जेके मसइला आहिनि अवेयरनेस ॾियूं, जेके माण्हू हितां अचनि था विज़िट ते उन्हनि खे ख़बर न आहे जॉब कीअं वठिजे, कीअं ॻोल्हिजे, CV कीअं ठाहिजे, उन्हनि खे जेको आहे गाइडनेस ॾींदा आहियूं, उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त बाबा हीअ रस्तो आहे, तव्हांखे जॉब मिली सघे थी, हिन रस्ते सां तव्हां CV ठाहियो, हेल्प कंदा आहियूं पंहिंजे माण्हुनि या कंहिंजी हुते वरी डेथ थी वेंदी आहे, डेड बॉडी मोकिलणु थियो उते बि काफ़ी माण्हुनि खे ख़बर न आहे, जेसि ताईं वञी ख़बर तेसि ताईं डिले थी थो वञे। असां पाण कोशिशि कंदा आहियूं की जेतिरो जल्दी थी सघे की उन्हनि जी हेल्प थिए, उन्हनि जी डेड बॉडी जेतिरो जल्दी थिए। सही सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। तव्हांखे पाण खे केतिरो अरसो थियो आहे दुबई में? मां 99 खां वठी दुबई में आहियां। 99 खां वठी? जी जी त तव्हां उते पंहिंजो बिज़नेस कीअं स्टेबल कयो? तव्हां मतिलबु पाण पंहिंजे बलबूते ते विया या कंहिंजे रेफरेंस सां उते विया, कीअं स्टार्ट वरितो तव्हां? मां 99 में वियो हुअमि, पहिरें शुरूआति लेबर खां कईसीं, 700 मुंहिंजी सैलरी हूंदी, स्ट्रगल कईसीं काफ़ी, उन खां पोइ जेको आहे सो आस्ते आस्ते जेको आहे अलाह मदद कई ऐं पंहिंजो कमकार बि सेटअप कयो आहे, लैंडस्केपिंग जी कंपनी आहे, उन खां पोइ मुंहिंजी जॉब बि आहे सिंगापुर कॉन्सुलेट में, मां कमु बि कंदो आहियां। ज़बरदस्त। त वॾो अरसो थी वियो आहे, 26 साल, ॾाढी महिनत कई आहे, अलाह जो शुक्र आहे। न न उहा महिनत नज़र अचे थी ऐं माशाल्लाह एतिरो सुठो कमु करे रहिया आहियो, अलाह साईं तव्हांखे इज़त ॾिनी आहे, नालो आहे तव्हांजो। ऐं ज़ाकिर त हमेशह तव्हांजी तारीफ़ ई कंदो रहंदो आहे, तव्हां सां ग़ाइबाना तारुफ़ हुयो मुंहिंजो ऐं बाक़ी मुलाक़ात अॼु थी वई। त जी ज़ाकिर, पर जेको आहे भाऊ न्याज़ जी मां जेको आहे न फज़ीलत थी करे तारीफ़ कया त हा हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। त भाऊ जेको आहे उते एतिरी महिनत कई आहे ऐं जेको आहे इहो एतिरो नंढड़ो न अथव जेतिरी महिनत कई अथई, ऐं इहो दिलि जो साफ़ आहे बिल्कुलु। मूं माण्हू ॾिठा आहिनि, असां त माण्हू ॾिसूं था ऐं आर्टिस्ट ॾाढो हसास हूंदो आहे ऐं थोरी थोरी ॻाल्हि खे फील कंदो आहे। तव्हां पाण आर्टिस्ट आहियो मूंखां वधीक, त भाऊ आर्टिस्ट जो एतिरो ख़्यालु कंदो आहे ऐं पंहिंजे सिंधी ॿोलीअ जे मामले में ॾिसो न, हाणे उते ॿिया बि प्रोग्राम थींदा आहिनि ऐं भाऊ उन्हनि सां बि ईअं ई गॾु हूंदो आहे जीअं पंहिंजो प्रोग्राम थो करे न। मूं भाऊअ खे ईअं ॾिठो आहे त जेको बि प्रोग्राम करे थो त उहो इहो चवंदो आहे भाऊ न्याज़ खां सवाइ मां अधूरो आहे। हाणे पाकिस्तान आयल आहे त 2-3 दोस्तनि फ़ोन कयो आहे भला भाऊ कॾहिं ईंदो, असां हिते माना ईअं था घुमूं अहिड़ा अहिड़ा। मां चयो भाऊ अची वेंदो ख़ैर सां, ऐं भाऊ हिते अची करे बि उहो ई मतिलबु कमु स्टार्ट आहे त 4-5 मां हिते भाऊ जा प्रोग्राम कया अथमि। अच्छा, ईअं ई कल्चर टाइप। हा सही सही। ऐं सूफ़ी राग पंहिंजो इन्हनि शयुनि खे वधीक पसंदि कंदो आहे। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। हींअर त मां ॾिठो त असां त हिते दिसंबर में सेलिब्रेट था कयूं कल्चर डे पंहिंजो, पर ॿाहिरनि जीअं गल्फ कंट्रीज़ असांजी थी वियूं उहे त वरी हाणे सेलिब्रेशन्स थियूं कनि, इहो छो? असल में हाणे रुझान वधी वियो आहे। असां वटि दुबई में हाणे 2-3 फोरम आहिनि, जेको आहे 30 नवंबर ते असां वटि अदा मोहम्मद बख्श पंवर कयो कल्चर डे जो प्रोग्राम, उन खां पोइ 2 दिसंबर ते अदा बशीर आरी सर कयो ऐं वरी 21 ते पंहिंजो अदा दानिश हैदरी वारनि कयो। त हाणे तमामु घणी जेको आहे सो माण्हुनि में अवेयरनेस थी वई आहे, हर माण्हू चाहे थो असां पंहिंजे कल्चर खे उजागर कयूं ऐं दुबई में वेही इहे प्रोग्राम करणु माशाल्लाह वॾी ॻाल्हि आहे। यकीन कंदो असांखे हुते ईअं फील थींदो आहे ॼण सिंध दुबई में आहे। हा हा बिल्कुलु आहे, हक़ीक़त अथव। मुंहिंजो त प्रोग्राम हुयो माना 30 ते अदा मोहम्मद बख्श वारो, त मूंखे ईअं पियो लॻे त मूं चयो हीअ त दुबई त आहे न, हीअ त सॼी सिंध लॻी पई आहे भाई मिनी पाकिस्तान आहे हो सॼो। पाकिस्तान सभु माण्हू अजरक टोपी सां, सभु माण्हू ख़बर पई पए त मतिलबु जेको आहे प्रोग्राम आहे ऐं सिंधियुनि जो ई आहे। ऐं जेको क्राउड ॾिसां पियो मां चयो त बाबा हिते त समूरो सिंध लथल आहे ऐं वाक़ई में, ऐं इहो सॼो तक़रीबन क्रेडिट जेको वञे थो भाऊ न्याज़ ॾे थो वञे। वाह वाह ज़बरदस्त। जी 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 जी। ईअं ॿुधायो त सिंधियुनि खां सवाइ ॿियूं जेके क़ौमूं रहनि थियूं दुबई त ज़ाहिर मल्टी कल्चरल आहे, जी जी, उन्हनि में बि को पंहिंजे कल्चर जे मुताबिक़ कोई अहिड़े प्रोग्राम जो या सिलसिलो आहे या सिर्फ़ु सिंधियुनि में? सही, असांजो त मेजॉरिटी सिंधियुनि जी आहे, पर पाकिस्तान जे लेवल ते जीअं थींदो आहे नेशनल डे जो प्रोग्राम थींदो आहे, उन में सभु गॾु हूंदा आहिनि। जेको आहे सो ॿिया इंडियन जा थींदा आहिनि प्रोग्राम, काफ़ी थींदा आहिनि सर। हा, ॿियनि कम्यूनिटियुनि सां बि मिली असांजा प्रोग्राम थींदा आहिनि माशाल्लाह। असां पठाननि जी पंहिंजी हिकिड़ी तंज़ीम आहे, उहे असांखे इनवाइट कंदा आहिनि, असां उन्हनि ॾे बि वेंदा आहियूं। ज़बरदस्त। हा माशाल्लाह। बलोच वग़ैरह में शरीक थींदा आहिनि। जी जी, अदा बलोच ऑर्गेनाइज़र आहे, उहा अदा उमर उन्हनि जो सरबराह, उहे कंदा आहिनि को बि प्रोग्राम ऐं उन्हनि जे प्रोग्राम में असां वेंदा आहियूं, असांजे प्रोग्राम में बि ईंदा आहिनि माशाल्लाह। मिली जुली कंदा आहियूं। अदा यूनिस लाशारी असांजो उहो बि ॾाढो कमु करे थो हुते माशाल्लाह, स्पेशली जंहिंजी डेथ थी बॉडी मोकिलण जे लाइ तमामु घणो कमु करे थो माशाल्लाह।
सही ऐं ॾाढी हेल्प बग़ैर कंहिं हुनजे माशाल्लाह अलाह हुनखे भाऊ जज़ा ख़ैर तक़रीबन सभिनी क़ौमुनि जे प्रोग्राम अटेंड कंदो आहे मलवाड़ी कंदा आहिनि प्रोग्राम पंहिंजे कल्चर जो हुनमें वाह तव्हां बि हिननि जे ई प्रोग्राम में विया हुयो हाणे जेको तव्हां रिसेंटली दुबई विया हुयो अब इहो भावजन जो ई प्रोग्राम हुयो ओके, हा। कीअं अदा रहियो मोहम्मद बख्श प्रोग्राम? हुयो तमामु बहितरीनु हाणे उन प्रोग्राम जे बारे में त अदा ॿुधाए सघे थो न तव्हां मतलब छा हुन में एज अ होस्ट विया हुया या फज़ीलत बेगम फज़ीलत बेगम हा फज़ीलत बेगम खे ही इनवाइट कयो वियो हा। हुयो अच्छा अच्छा सही फज़ीलत बेगम वरी इंशाल्लाह ॾिसूं था इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। सही हिते बि फज़ीलत बेगम तौर आया हो थोरो न थोड़ो थोड़ो आहे फज़ीलत बेगम जो टच या कढूंसि था ॿाहिरि थोरी हा देरि में प्लीज़ इहो असां बि ॾिसूं त अच्छा तव्हां बि मूंखे लॻे थो फैन आहियोसि घर में मुंहिंजे हलंदी आहे केटीएन त ॿार ॾाढो इंजॉय कंदा आहिनि हिन कैरेक्टर खे सही पर असांखे जीअं त तव्हां ऐं असां अहिड़नि कमनि में आहियूं जो टाइम मिले घटि थो ॾिसण जो टीवी सही। त ॿार ॿुधाईंदा आहिनि सही मां त मतिलबु कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न त का वीडियो अची वई साम्हूं छो जो ज़ाकिर जो जेको पेज ठहियल आहे यूट्यूब जो या जेको चैनल ठहियल आहे सॉरी या फेसबुक ते जेके पेजिस ठहियल आहिनि उन्हनि में मूं वटि नोटिफिकेशन्स अची वेंदियूं आहिनि जॾहिं वांदी थींदी आहियां त पोइ आराम सां वेही ॾिसंदी आहियां पर गामो सां जेके हिननि जो वीडियोज़ आहिनि वाह सभिनि में वधीक जेको मां इंजॉय कंदी आहियां न जेका हिननि ॿिन्ही जी केमिस्ट्री आहे या केमिस्ट्री डेवलप करण में बि टाइम थो लॻे आर्टिस्ट हिक ॿिए खे सम्झण में टाइम लॻंदो आहे पर ज़ाकिर असां वटि स्क्रिप्ट न हूंदो आहे हा उहो त मूंखे लॻंदो उते आहे पहुची करे बसि न पर ॿिए खे स्पेस ॾियण जा वॾी हा ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि हूंदी आहे बाक़ी पाण खे माण्हू घटि करे ॿिए खे स्पेस ॾिए ॻाल्हाइण ॾिए डायलॉग डिलीवरी ॾिए हुनखे इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त इहा वाकई वॾी ॻाल्हि आहे ऐं सलाम आहे तव्हांखे जो तव्हां एॾो कमु कयो था पिया ऐं तव्हां पंहिंजे अंदर जी फज़ीलत खे ॿाहिरि कढियो ऐं एतिरा साल हुनखे बंदि रखियो छो हा छो बंदि रखियव बसि टाइम कुदरत जे तरफ़ां जेको हुयो ऐं मां कॾहिं तव्हां सां वेही करे ज़िक्र न न कयो न त मूंखे कॾहिं बि शौक़ु न आहे कमु कॾहिं करण बि जो न कॾहिं बि न परे हालांकि- भॼंदो हुयो परे भॼंदो हुयो हा हा परे को नंढो नंढो कैरेक्टर कोई चवंदो हो त बाबा हाणे हिन जे लाइ असां आर्टिस्ट कीअं घुरायूं सिर्फ़ु जेको आहे पासिंग आहे या सिर्फ़ु चांहि रखणी आहे करिणो आहे मां चवंदुमि न मां स्क्रीन ते न ईंदुमि हा बहितरीनु बिल्कुलु ईअं ई आहे हर कंहिंजो वकार आहे पंहिंजो, वकार इहा आहे थोरी वक़्तु आहे हर शइ आहे सर हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त जी भेण। इन्हनि जे लाइ जीअं तव्हां चयो बिहारियुनि जो त पाकिस्तान नथा अचणु चाहिनि त हिन जो मेन कॉज़ छा आहे न अचण जो पहिरियों बुनियादी काज़ त इहो आहे त इहे ॿोली जे हिसाब सां अचणु पिए चाहे हुनजी टी नसुल पहिरीं जेका हुई 71 में जॾहिं बांग्लादेश ठहियो त उन वक़्तु ही बिहारी कम्यूनिटी आहे इहे उर्दू ॻाल्हाईंदा जी, हुआ जी। ऐं अक्सरियत बंगाली ॻाल्हाईंदी त हिननि उन वक़्तु हिन जे ॾाॾनि नाननि ऑप्ट कयो त असां पाकिस्तान वेंदासीं छाकाणि त असां इंडिया खां जॾहिं हिते आयासीं बिहार खां बांग्लादेश में त असां पाकिस्तान सम्झी आया हुआसीं सही पर हाणे हीअ थी वियो बांग्लादेश पाकिस्तान रहिजी वियो होॾे त असां उतां जा आहियूं होॾे वेंदासीं जॾहिं हिकिड़े मुल्क खे तव्हां एज़ अ शहरी रिकग्नाइज़ नथा करियो पंहिंजे त ज़ाहिर आहे पोइ तव्हां रिफ्यूजी थी था वञो स्टेटलेस थी था वञो त पोइ हुननि खे कैंपुनि में मुंतकिल कयो वियो 71 में रेड क्रॉस वारनि खेमा ठाहिया खेमा बस्तियूं ॾियूं हे सभु बिहारी होॾे विया बाद में मुख़्तलिफ़ NGOs उन ते कमु कयो ऐं उन्हनि खेमनि जी जाइ ते हिननि खे हिकु हिकु 8x8 जो कमिरो ठाहे ॾिनो वियो त हींअर कैंप्स आहिनि मुल्क जे तक़रीबन 13 शहरनि में सही ऐं 116 कैंपूं आहिनि टोटल उन्हनि में हिननि जो तइदाद आहे 2,60,000 जे आसपास जॾहिं त असां सम्झंदा आहियूं हिते जेसिताईं मां न वियुसि मां बि इहो सम्झंदो हुउसि त बिहारी सिर्फ़ु कैंपुनि में ई हूंदा आहिनि पर ईअं न आहे कैंपुनि में आहिनि 2,60,000 कैंपुनि खां ॿाहिरि आहिनि 5.5 लख अच्छा ऐं उहे तमामु बीठल आहिनि हिननि वांगुरु गुरबत में न आहिनि छा पीढ़ियल उहे उन ई तरह सां बिल्कुलु सोशली जी एक्टिव जी आहिनि जी बिल्कुलु इकोनॉमिकली एक्टिव आहिनि उन्हनि में करोड़पति अरबपति वापारी बि आहिनि Oh my goodness. जेके हिन कम्यूनिटी जे लाइ जेके ग़रीब आहिनि उन्हनि जे लाइ कमु कनि पिया 2008 ताईं हिननि खे को हक़ हासिलु कोन हुयो कैंपुनि में जेके हुया 2004 में हिननि मां के नौजवान जेके पढ़ियल लिखियल हुया उन्हनि वञी हाई कोर्ट बांग्लादेश जी जेका उन में अप्लाई कयो त बाबा असांजा बनसूलत हिते पैदा थिया आहिनि असां त पाकिस्तान नथा वञणु चाहियूं ऐं असीं पाकिस्तानी रहिया बि न आहियूं असां हिते पैदा थिया न असांखे छो था शहरीअ कढियो पोइ बांग्लादेश हाई कोर्ट मां हिननि केस खटियो उन में 2008 में बांग्लादेश हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त हिते जेके पैदा थिया आहिनि बिहारी उहे सभु शहरी हक़नि जा हामिल थी सघनि था उन 2008 खां पोइ पढ़णु शुरू कयूं 2008 खां पोइ हिनखे सरकारी नौकरियुनि में बि मिलणु शुरू थी वियो ऐं उन खां पोइ ई
कैंपुनि में जेके रहनि था उन ॿाहिरि वञी जाइदाद बि ख़रीद करे सघनि था, कारोबार बि करे सघनि ज़बरदस्त ज़बरदस्त, इहो इहा त थियो। सुठी ॻाल्हि आहे। जी। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेको जिथां जो आहे हुनखे उते ई रहण जो बिल्कुलु हक़ ईअं बि आहे, हासिल बिल्कुलु ईअं आहे, आहे। हरू भरू कंहिंखे परेशान न कजे। सर तव्हां इहो ॿुधायो त हींअर तव्हां कहिड़े इवेंट जी तयारी में लॻा पिया आहियो? असीं पंहिंजो सिंधी अबाणी ॿोली ते इवेंट कयूं पिया 15 फेब्रुआरी ते, सही, ऐं असांजी फज़ीलत बेगम वरी असां सां गॾु हूंदी इंशाल्लाह इंशाल्लाह। 15 फेब्रुआरी ते। सही, त हिते हुनमें छा छा कंदा आहियो, मतिलबु पंहिंजी ॿोली जे लाइ तव्हां छा छा हुते असां जेको preparations कयो पहिरियों था? सेशन रखंदा आहियूं उहो ॿोलियुनि जे बारे में, सही। उहे जेके स्पीकर हूंदा आहिनि उहे अची ॻाल्हाईंदा आहिनि ॿोली जे बारे में। उन खां पोइ वरी जेको सेकंड असांजो हूंदो आहे सेशन, उन में वरी मौसीक़ी कॉमेडी इहो हूंदो आहे। ओके ओके ओके, सही। त ॿिया कहिड़ा हींअर तव्हां बुक कया आहिनि फनकार? फनकार फ़िलहाल त असां हाली फज़ीलत बेगम आहे, ऐं उन खां पोइ फ़ैज़ा अली आहे, ज़ामिन आहे, इहे हाली कया आहिनि, Singers आहिनि। सिंगर्स सही, आहिनि। सही। अञा डिसाइड कयूं पिया था, सही, कुझु सही। टाइम आहे। हा बिल्कुलु, अञा टाइम आहे। मुंहिंजे ख़्याल में ईद खां पहिरियां ई थींदो, रमज़ान खां पहिरियां रमज़ान ई। 17 ते या 15 ते असांजो हा, संडे ते। 15 ते तव्हांजो जी, प्रोग्राम जी, आयो, रमज़ान खां हिकु ॿ ॾींहं पहिरियां, यानी जी। तव्हांजी वापसी रमज़ान में ई थींदी, पोइ रमज़ान तव्हांजो उते गुज़रंदो। सही। पर हाणे फज़ीलत बेगम सोचे थी त दुबई में शादी करे वेही रहा, वेही रहो। है न, हा ज़ाकिर खे मोकिलिया हिते पाकिस्तान पंहिंजे ॻोठु, हा। सिंध में ई हुजे, फज़ीलत बेगम उते रहे, उते 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 रहे, हा। हाणे उहा उते ई हुजे, हाणे उते ई सेट थी वञे, हाणे उते सेट थी वञे। को ॾिसे, को शेख वेख ॾिसे भला। छो शेख खे ॾिसे, पंहिंजा सिंधी बि उते शेख लॻा पिया आहिनि माशाअल्लाह। सिंधी सिंधी शेख बि शेख त बि त हूंदा आहिनि। न। रुॻो उहे शेख न हा, सही आहे न, शादी करे सेट थी वञे। हाणे इन रिश्ते खे ओपन न कया त हेॾो रिश्तो न ठही वञे। न, मुंहिंजे ख़्याल में हेॾा वारो जेको रिश्तो आहे तव्हांजो मज़बूत रिश्तो आहे। सहूलियतकार थींदो। हा बिल्कुलु मज़बूत। हा, ईअं ई आहे। ही असांजो रिश्तो जेको आहे उहो माना पाक साफ़ रिश्तो आहे, इहो बिल्कुलु मज़बूत रिश्तो हा। आहे। सो न्याज़ भाउ तक़रीबन जेके असांजा सिंधी आर्टिस्ट आहिनि सभिनि सां प्यारु कंदो आहे, ऐं चए थो त ईअं न आहे त सिर्फ़ु हिकिड़ो ई आर्टिस्ट अचे, सभिनी जो हक़ आहे, सभिनी जो हक़ आहे, सभिनी खे घुराइजे वारे वारे सां सभिनी खे। बिल्कुलु घुराइजे। ऐं तव्हां गामो जे कैरेक्टर जी ॻाल्हि कई, उहो बि तमामु बहितरीनु आहे, पर मूंखे घणो मज़ो जेको ईंदो आहे उहो अली गुल जा जेके ॿ कैरेक्टर हूंदा आहिनि न, ऐं हिकिड़ो भाउ थींदो आहे हुनजो ख़ुदन, ऐं ख़ुदन खे त मां सहंदी न आहियां, ऐं होॾां वरी उहो चवंदो आहे बाबा मुंहिंजो भाउ आहे, हा वरी चवंदा त हिकिड़ो ई कमिरो अथनि, मां चयो पर्दो हणी उन में थो रहे, हया नथो थिएसि, बेहया कया तेरो भाॼी साह नथी खणी सघे। वॾा के बेहया हो, बेबुड़ियांदा हो। हाणे ॾिसो न, हूअं त ईअं कंहिंखे ॻाल्हाइजे त तमामु माना बुरो थो लॻे, पर कैरेक्टर में ॻाल्हाए त ॾाढो सुठो थो लॻे। अच्छा, तव्हांजो जेको हिकिड़ो टोन आहे न, उहो बाक़ाइदा हाणे उहो डेवलप थी चुको थी वियो आहे। थी वियो आहे, ऐं ज़ाहिर आहे इन टोन खे बरक़रार रखण जे लाइ तव्हांखे हर वक़्तु इन कैरेक्टर में बि रहणो पवंदो हूंदो। ॾिसो न, कैरेक्टर त मां इलाही कया आहिनि, पोड़े जो बि कयो आहे, ऐं हिते तव्हांजे साम्हूं खिलबोग थिएटर कंदा हुआसीं, उन में एतिरा मुख़्तलिफ़ कैरेक्टर कया, गवर्नमेंट बि कंदा हुआ, गवर्नमेंट बि कंदा हुआसीं, उन में बि चेंज हुया मुंहिंजा तक़रीबन, उन में बि तक़रीबन मेल जा हुया, या पोड़ो थींदो हुउमि या कुझु थींदो, पर ही जेको आहे वधीक जेको आहे ॾिठो थो वञे। सही फज़ीलत बेगम। त मुंहिंजे ख़्याल सां तव्हां ब्रेक वठो फज़ीलत बेगम थी करे। फज़ीलत बेगम ब्रेक वठे। सो दोस्तो इते ई रहिजो, काॾे न वञिजो, अचूं था ब्रेक ते। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भाई शाम में, तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर मुंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे। फज़ीलत बेगम भी असां सां गॾु हिते मौजूदु आहे, पर कॾहिं फज़ीलत बेगम अचे थी, कॾहिं वञे थी, त तव्हां जेकॾहिं ॻाल्हाइणु चाहियो था त बिल्कुलु उन्हनि सां ॻाल्हाए सघो था कॉल करे। त सर तव्हां असांखे इहो ॿुधायो त जीअं माशाल्लाह ज़ाकिर उते अचे थो, इवेंट्स करे थो, कॉमेडी करे थो पंहिंजी, ऐं ॿिया बि आर्टिस्ट ज़ाहिर आहे ईंदा हूंदा,
त सभिनि खां वधीक तव्हांखे मज़ो कंहिंसां गॾु आयो आहे कमु करण में? मां यकीन कंदो जेके बि सिंगर जेके बि कॉमेडियन ईंदा आहिनि सभु माशाल्लाह उते मुलाक़ात थींदी आहे, सभिनि जे लाइ रिस्पेक्ट आहे, सभई क़ाबिल एतिराम क़ाबिल इज़त आहिनि। पर जेको असांखे मज़ो ज़ाकिर सां आयो आहे न, असां हिकिड़ो इवेंट कयो हुयोसीं नंढिड़ो हुते अदा नजबी हुयो, डेज़र्ट ते कयो हुयोसीं। उन में 20-30 माण्हू हुयासीं। असांखे एॾो अदा ज़ाकिर खिलायो, एॾो खिलायो जो असां खिली खिली यकीन पेट में सूर, मथे में सूर, उल्टियूं कयूं पिया। अल्लाहु अकबर। तव्हांखे ज़ाकिर न खिलायो, तव्हांखे फज़ीलत में खिलायो। ऐं हिकिड़ो माण्हू 20 माण्हू वॾा हुया माशाल्लाह, कंहिंखे बख़्शई कोन। अच्छा, सभु हिते बि कंहिंखे कोन बख़्शींदो आहे। हिते बि अमानलाल नज़र अची वञे, खादिम नज़र अची वञे, सोनू नज़र अची वञे, सभिनीनि सां जेको आहे न मां अमानुल्लाह ऐं खादिम लाइ त चई छॾियो आहे न बाबा, ही हिते ई हूंदा बाबा, ही न वेंदा किथे बि। ऐं माशाल्लाह हिननि जे दौर जो जेको लोहो लॻल हो न केटीएन ऑफिस में उहो ॻरी वियो आहे, हाणे ॿियो लॻो आहे, रिपेयर थी वई आहे, पर हिननि वीचारनि जी रिपेयर न थी आहे। ॾिसोसि था माशाल्लाह ये ॻाल्हियूं अथसि। कमाल आहे, असां त फैन थी ॾिसो विया न आहियूं। किरण, असांजा इहे पुराणा साथी आहिनि। ज़ाहिर हा, आहे, हा। असांजो रेगुलर प्रोग्राम बि थींदो केटीएन ते, त असां सां इहे गॾु हूंदा। हाणे घर जा भाती आहिनि न। यकीन कयो, मां जॾहिं आई हुयमि 8 सालनि खां पोइ अमानलाल खे ॾिठा, चयोमांसि अमानलाल अञा ताईं ते आहे। हा, उन वक़्तु बि मां चयोमांसि सो न, इहे असांजा पुराणा जेके आहिनि कैमरामैन आहिनि, ऐं जेको आहे खादिम बि इलाही पुराणो आहे, असांजो साथी आहे। सो इहे काॾे वेंदा भला, असां सां गॾु ई हूंदा हिते। असां आहियूं त बेहतर वर्किंग कंडीशन मिलंदी जिते उते रहंदो न ईअं ई माण्हू। ॻाल्हि आहे। असांखे त तमामु घणी मोहबत प्यार पंहिंजे केटीएन चैनल ते मिलियो आहे। असां चवंदा आहियूं असांजो चैनल बिल्कुलु आहे, ऐं असांजो चैनल आहे, असांजो स्टार्टिंग हितां ई आहे सभिनी जो। सिंधियुनि खे ओनरशिप ॾिनी आहे, बिल्कुलु बिल्कुलु सुञाणप ॾिनी आहे। न त दुनिया में किथे हुयो सिंधी चैनल, को हुयो कुझु बि न कोई बि न हुयो। पीटीवी खां पोइ जेको आहे असांखे जेको हिकिड़ो मान ऐं इज़त ऐं नालो जेको मिलियो आहे उहो केटीएन पीटीवी ते बि उन दौर में हिकिड़ो प्रोग्राम सिंधी ईंदो हो, नाटक रंग, ऐं ॿियो हफ़्ते में वरी ईंदो हो वाव सवाव। उन खां सवाइ पीटीवी ते सिंधियुनि जी का सुञाणप हूंदी कान हुई। बाद में कुझु बहितर थी, हाणे त उहे बि बंदि थी वियो, हिन वक़्तु त उहे बि कोन्हनि। त इहो केटीएन ई आहे जंहिं हिकिड़ो बुनियादु रखियो सिंधी मीडिया में, सिंधी चैनल जो। उन खां पोइ माशाल्लाह कतार लॻी, ॿिया बि आया, खोड़ आया, पर जेको बानी हूंदो आहे, जेको घर वॾो हूंदो आहे, उहो हमेशह उहो ई रहंदो हूंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु। तव्हां ॿियो पुट जेके आहिनि वॾा बि थी वेंदा आहिनि, ॿिए हंधि बि हलिया वेंदा आहिनि, वॾियूं कमायूं कंदा आहिनि, पर बिल्कुलु घर जो वॾो हिकिड़ो ई हूंदो आहे। असां सुञाणप चैनलनि सां कमु कयूं पिया, पर सुञाणप असांजी केटीएन आहे। ॻोठनि में वेंदो न, तव्हांखे केटीएन जो नालो ॿुधण में ईंदो, ॿियनि चैनलनि जो बाद में। हा, सही ॻाल्हि आहे। सिर्फ़ु केटीएन ई माण्हुनि खे यादि आहे ऐं उन जे हवाले सां ई ॿुधाईंदा आहिनि। काॾे बि वञूं चवंदा आहिनि ओ केटीएन वारा आया अथव, केटीएन वारा आया। पर असां हाणे सोशल मीडिया ते कमु था कयूं, तॾहिं बि माण्हू ईअं ई चवंदा आहिनि त हे केटीएन वारा अथव। सही ॻाल्हि इहा आहे त चैनल को बि सिंधी कमु कंदो हुजे न, जेकॾहिं हुनजो लोगो साम्हूं नाहे त माण्हू ईअं ई चवंदा त केटीएन वारा आहिनि। केटीएन ऐं सिंधी मीडिया हिकु नालो थी चुको। हा, बिल्कुलु। इन करे बाद में ख़बर पवंदी न बाबा हे त ॿिए चैनल वारा हुया, पर माण्हुनि जे ज़हन में इहा ई हूंदी केटीएन आयो आहे। दुबई में माशाल्लाह कमाल केटीएन वारा कमु कंदा। अदा फाज़ शेख माशाल्लाह कवरेज सभिनि खे ॾींदो आहे ऐं कमाल जो कमु केटीएन वारा। तव्हां जहिड़नि दोस्तनि बिल्कुलु असांजो दुबई जो रिपोर्टर आहे, असांजो दुबई जो रिपोर्टर आहे। ग्रेट माण्हू, ॾाढी माशाल्लाह कवरेज इज़त सभिनि खे, हर प्रोग्राम में ईंदो आहे ऐं माशाल्लाह कवरेज ॾींदो आहे। न न माशाल्लाह ज़बरदस्त बहितरीन माण्हू आहे। ऐं मूंखे त उन महिल हैरत लॻी त असांजे मीडिया जो थी करे मुंहिंजे मथां पैसा पियो घुरे। सुठी ॻाल्हि आहे न। वापसि वरिते न वापसि न, भई हुन त फज़ीलत जे मथां पैसा घुरिया न। फज़ीलत जे मथां, हा मुंहिंजे मथां न। हा, फज़ीलत जे मथां पैसा घुरिया न, पोइ त हक़ हुयुसि न। अदा डांस बि कई फाज़ शेख माशाल्लाह। वाह, 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 वीडियो वाला वो भी पैसा ईंदा ई डांस ते न न डांस करे पियो वरी घोरे मुंहिंजे मथां पियो। इहो त उल्टो कमु हुयो। अच्छा, तव्हांजा गाननि जा सहरनि जा बि कम हलनि पिया? हा बिल्कुलु हलनि पिया। कीअं पिया हलनि, वेस्टा पिया First हलनि? class, कुझु नवां सहरा रिकॉर्ड कराया अथव? कुझु त थिए न। हा सहरा वेरा बि रिकॉर्ड कराया। कुझु त ॿुधायो न भला, ईअं कीअं? मथे ब्रेक में तव्हांखे ॿुधायूं था सहरो। हीअं टाइम न आहे छा? न न हींअर आहे न टाइम। अच्छा, सहरो ॿुधायूं या को कलाम ॿुधायूं? जेको तव्हांखे दिलि सहरो हुजे त वधीक बहितर आहे, कलाम त ॿुधऊं पिया सभु।
आई बुढ़ा तू पढ़ण बे या शादी कर दे या तो के शहरन जी जो लगी अची करे मूंखे लगे तो हे अञा मुंहिंजा घर वारा लाइव ॾिसनि पिया तोखे मां भाभी का मार जा रहा बाबा हे शादी जो तो सोचे भाभी ऐं थोड़ो कंट्रोल कयो बार बार वञे तो अलाए का बंगाल तारे आयो अलाए छा करे आयो असांखे त ही अञा जेको आहे बंगाल पियो घुमे बंगाल जी छोकिरियूं त पाकिस्तान जे लाइ बंगाल जल्दी जो जादू शादी मशहूर आहे बंगाल जो हा बिल्कुलु पोइ त तव्हां ते बंगाली जादू थियो आहे मूंखे लॻे थो बंगाली बाबा बंगाली बाबा मिलियो ऐं तोते खां पढ़ाई कराई फॉल कढियो हुनई वाह हा तोते फाल कढी ऐं रिश्तो करे आयो आहे हे ॿिए ट्रिप में ईअं न ईंदो इन खां पोइ वरी घुरायो है ना वने मतो बस अब तो सां ज़ोर आहे बस को हाणे जेको बि तव्हांजी दिलि जानी चए थी त हलंदा न बस पोइ हाणे ॼाणी बि एयरपोर्ट ते मार खाईंदा जे पुराणा साथी तुंहिंजा पोता त हाय 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 सादा कमु ॿुधायो पको करे आयो आहे हा ओ मुंहिंजो लखन जो लीडर वेठो आ वलर में पधरो सभिनी में मुंहिंजो अबा तुंहिंजा पैसा खणी भॼी वई आहियां छा ॿाहिरि ॾेई साड़िया वॼाए न वेठो छाजे लाइ हे छो विहारियो अथव न अची वियो सीट ते पहुची अची वियो न ही कारो वॻो यारो मूंखे इश्क पारायो आ ॿी ॻाल्हि न बिलू आहे कोट बिलू आहे कोट बिलू आ हा वास्केट त कार मूंखे बि हाली कारो वॻो ॾाहे इहो त फज़ीलत चवंदी आहे न माशाअल्लाह। पर मूंखे लॻे थो जेकॾहिं मां गेटअप में अचां न तव्हां थोरा आशिक मिज़ाज आहियो मूंखे लॻे थो शाइर हा ऐं इश्क करणु मुंहिंजो फर्ज़ आहे शाइर आहे त पोइ ईअं चओ न शाइर थींदा ई तॾहिं आहिनि जॾहिं का त किरंदा आहिनि वीचारा थाबो आया था थाबो आयल आहे न हा बा तूं मां वांगुरु मुंहुं भर किरियो आहे शाइर त माना आशिक न बिल्कुलु को शक न बिल्कुलु मां बि थोरो थोरो शाइर चवंदी आहियां घिर में इश्क मिज़ाज में वाह ईअं जीअं धाणनि में बिलो अहिड़ो लॻो मूंखे कंध जो किलो जो थियसि सॼी रत ॾिलो वाह वाह ओए वाह ओए ओए गानो छो रहिजी वियो कलाम रहिजी वई ओ आयो ई त कलाम रुआरे छॾी वेठो हुजे हाणे इहो बि न, न, असां थोरो- ईअं ई थोरो- गायोसीं न न हू आयो आहे त हुनजी रोज़ी त हलाल कयूं न अबू ॻाल्हि ॿुध असां उहे फनकार त न आहियूं न असां त ट्रेक वारा आहियूं न न न ईअं बि सुठो था ॻायो पिया अबा थोरो हीअं अबा हे त वॾी तयारी करे आयो आहे मूंखे ख़बर हुजे शाइर वेठो मां न अचां टाइम न पोइ त तव्हांखे गेटअप में अचणु खपे पोइ त गेटअप में अचणु खपे हा पोइ त हिते ई बिलो थी वञे पोइ बंगाल न वञे पोइ हाणे शुरू कयो बिस्मिल्लाह मां खाधो न त मूंखे हाणे वरी उहो पातल हूंदो आहे ड्रेस त हुन में वरी शर्माया बि आहे न हिन खां ॾियांव न न न पोती ॾियांव न, न। शर्मायो भला न पोती न असां उस्ताद बुखारी सां गॾु रहिया आहियूं माशाअल्लाह दोस्तनि जो माशाअल्लाह माशाअल्लाह अदबी संगत माशाअल्लाह दादू हा, मां बिल्कुलु। सेक्रेटरी हुयुसि बुखारी साहब असां वटि तशरीफ़ आणींदा हुआ मौला तव्हांखे ख़ुशि रखे इन करे बुखारी साहब त तव्हां बुखारी ॼणनि जो साहब एतिराम आहे लख अल्लाह अल्लाह एतिराम। साईं तव्हांखे ख़ुशि रखे आमीन आमीन गानो रहिजी वियो गानो गानो रहिजी थींदो वियो गानो थींदो अञा बुखारी गानो साहब थींदो जो आहे। तव्हां शेर ॿुधायो त मां गानो यादि कयां बुखारी साहब जेको आहे हिकिड़ो शेर ॿुधायो न शेर मां ॿुधायां हा चलो मुंहिंजो शाइरी में तख़ल्लुस आहे सुकरात सीताई सही आहे तो छपियल पिया आहिनि किताब बि आहिनि सिर्फ़ु हिकिड़े गज़ल जा ॿ शेर ॿुधायां थो हालतुनि सां नथो ठहीं सुकरात हालतुनि सां नथो ठहीं सुकरात तूं बि मुश्किल हिते रहीं सुकरात तुंहिंजे हूंदे त उर्स ऐं ईदूं न त मुहर्रम जी आहे ॾहीं सुकरात वाह वाह हालतुनि सां नथो ठहीं सुकरात तूं बि मुश्किल हिते रहीं सुकरात वाह 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 बेहतरीन बेहतरीन जबरदस्त पर फज़ीलत बेगम जल्दी ठही वेंदई इहो मुंहिंजो नसीबु हलो पोइ हाणे गानो ॿुधायो न भला हो तयार थी वेठो आहे उहो तयारु थी वेठो आहे अलाए छो मूंखे जेको आहे कलाम कोई बि साईं जूं ॻाल्हियूं ॿुधियूं करे मूं चयो त साईं बुखारी साहिब जो मूंखे लॻे थो असर थियणु शुरू थी वियो आहे है न, हा। फज़ीलत ते असर चढ़ी वियो है आहे न फज़ीलत ते असर थियणु छो जो शुरू मां थी हाणे वियो वरी तवजो भाऊ न्याज़रा बि हेॾे अची वियो वेंदे वेंदे मां तव्हांखां नंबर वठंदुसि हलो किरण हिनखे नंबर ॾिजो आहे। कहिड़ो वारो तव्हां पाण न पुराणो पुराणो जेको वारो बंदि पियो जेको आहे बंदि पियो आहे ओ पुराणो यार कीअं विसारियां हू बि मुंहिंजो यार आहे तूं बि मुंहिंजो यार माशाअल्लाह है ना माशाअल्लाह ॿिन्ही खे राज़ी कयो न ॿिन्ही खे
ओ यादि करे पंहिंजो यार असां अॼु रोई ॾिनो हो यादि करे पंहिंजो यार असां अॼु रोई ॾिनो सारे सारे पुराणो प्यार असां अॼु रोई ॾिनो ओ कंहिंजो पेर में पायल पाती कंहिंजो हथनि खे मेंदड़ी लाती ओ ॿुधी पायल जी जनकार असां अॼु रोई ॾिनो हो यादि करे पंहिंजो यार असां अॼु रोई ॾिनो वाह से वाह ज़बरदस्त माशा वाह वाह बहितरीन बहितरीन। अॼु मां हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजो हस्बैंड जेको आहे न उहो बि फज़ीलत बेगम जो फैन आहे। वाह 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 राति खिले उहो पियो उहो वाकई तव्हांजो फैन आहे ऐं तव्हांजी वीडियोज़ शौक़ सां ॾिसंदो आहे ऐं चवंदो आहे त वाकई टैलेंटेड आहे, ॾाढो ख़बर त टैलेंटेड तव्हांजी आहे। भाभी छा चवंदी खिलण जो आवाज़ु अचे पियो मूंखे चई थोरो त फज़ीलत सां ॻाल्हायसि तव्हां मीडिया जे ॻाल्हियुनि में शुरू थी विया हो अलाए केरु खिले थो मुंहिंजो कोई न आहे हुनजो मुड़ुसु आहे पर बहरहाल नो डाउट तव्हांखे इलाही पसंदि कंदो आहे ऐं चवंदो आहे कॉमेडियन इलाही आहिनि, कॉमेडी कनि था, हर कंहिंजी वीडियोज़ खे ॾिसंदो आहे, फॉलो कंदो आहे, पर तव्हांजे टैलेंट खे ॾिसी करे उहो वाकई चवंदो आहे त न यार हिन जो जेको टैलेंट आहे उहो प्योर आहे। न इहो कोई शक प्यार न आहे। आहे असल में कॉमेडी सां सभु गॾु जेकॾहिं बहितरीन सोबरनेस न हुजे मुंहिंजो त प्यार थी सघे थो, हुनजो वरी फज़ीलत सां प्यार कीअं थियो? भले करे न फज़ीलत सां हूंदो ई न हुनजो मां त अच्छा सड़ंदमि तूं न। तॾहिं चयो त मुंहिंजो फज़ीलत सां साड़ आहे। न न फज़ीलत सां हूअं साड़ बाबा, कोन्हे, घर में फज़ीलत टांडो बि पियो पंहिंजी पए। आहे। हा, न ईअं न कंदी फज़ीलत हाँ। हा एॾी किनी न आहे न न न न न अहिड़ी काई बि ॻाल्हि कोन्हे का, पर असल में तॾहिं talent बि सां- थोरो थोरो दिलि में थिए थो। हिनखे ॿाहिरि न वञणु ॾींदी फज़ीलत हा बंगाल न वञणु ॾींदी वाह वाह लॻे थो हाणे सर जो जेको चक्कर आहे न उहो हाणे इते ई किथे हिते ई लॻंदो, थींदो हा इते ई किथे हूअं लॻंदो। चए पियो ॿार ॿुधाईंदा हाणे वरी ॿारनि खे पाण ॿुधाईंदो हे फज़ीलत अथव या फज़ीलत इहो फज़ीलत अथव। न मां चवंदुसि इहा फज़ीलत आहे या फज़ीलत आहे वाकई। वरी पोइ ॿार पुछंदो बाबा छा मां चयो कहिड़ी फज़ीलत आहे मां मूंखे लॻे थो त सर खे बि जेको आहे न कॉमेडी जो आहे थोरो घणो। किरण मां तव्हां असां सभिनी खे मदार ॿुधायां, आहियूं। भाउ न्याज़ बि वेठो आहे त इहो नालो जेको आहे उहो भाउ नजफ़ अली रखियो मूंखे माशाल्लाह सीरियस में? सीरियसली वाह अच्छा ॿई नाला मासी गुलां बि मूंखे चई नाला अहिड़ा हुजनि टिपिकल ॻोठाणा मासी गुलां हुजे नालो गुलां नजफ़ जे ॻोठ में कोई हुई त न अहिड़ी? थी सघे थो मुमकिन ऐं पहिरियों शुरू चवंदो मां आहियां गुलां ऐं सॼो मुल्क पई रुलां ॿुधव त वरी चई त माई फज़ीलत नालो तो में हुजे ऐं पर ॻाल्हाइण में का बि फज़ीलत न हुजे जीअं मुड़ुसनि खे मतिलबु मां जी, जी, जी। इज़त मान ॾियां पई तव्हां ॾिठो हूंदो अलाए न ॾिठो हूंदो न ॾिठो, हा ॾिसंदो त शादीअ त अरवा कजी वेंदो न न अहिड़ा कैरेक्टर्स हूंदा आहिनि ॻोठनि में, रियल बिल्कुलु हूंदा कैरेक्टर्स हूंदा आहिनि भई। जीअं खेरां जो किरदारु आयो हा तमामु हा बहितरीनु आपा केरु आपा त आपा इहे सभु असांजे माहौल जा माण्हू आहिनि बिल्कुलु आहिनि। इन करे ई असांखे उहो वेझा था लॻनि तमामु पंहिंजा था लॻनि ॾिसो न काॾां न काॾां कीअं बि करे असां त तक़रीबन के सभिनी प्रोग्राम में आपा जो ज़िक्र ज़रूरु ईंदो आहे बिल्कुलु ईंदो हा बिल्कुलु। ऐं हुन त आपा पूरो जो trend को set करे छॾियो। हुनजो को नेमल बदल ई न आहे आहे ई कोन्हे, आपा जो बिल्कुलु कोई नेमल बदल न आहे अकासी कंदी ॻोठनि जी जीअं हा। माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि माशाल्लाह सही उहो जीअं साॻियो ई बिल्कुलु माहौल ॿाहिरां जी तव्हांजो का कॾहिं- टिपिकल औरत हुजे हा, ईअं हा, हा। हालांकि हुनजी सॼी उमिरि असांजे साम्हूं कराची में गुज़री पर ॿाहिराड़ी खे अहिड़ो कैप्चर करे खणी ईंदी जो लॻंदो हुयो त वाह वाह ऐं वाकई, माण्हू शौक़ वाकई। सां ॾिसंदा हुआसीं हिन तव्हांजो कॾहिं मौक़ो रहियो तव्हांखे मिलियो त कॾहिं हुननि सां गॾु कमु करण जो? कॾहिं कॾहिं बि न। माशाल्लाह। अच्छा न ही ॿाहिरि रहिया न मां राति हिकिड़ो आपा जो जुमिलो चयो पंहिंजे पुट खे त उहो चए पियो त जेको आहे इहो छा हूंदो आहे आपा सां जेकॾहिं का कंहिंमें कमु हूंदो या का कोई भलाई कंदो चवंदो आहे भाई हिन जी वॾी महिर थी वई मूं ते या चवंदी अलाह जी वॾी महिर आहे बा त मूं हुनखे चयो हाणे मूं ते वॾी का महिर कर वञी इहो कमु करे त चए पियो इहो महिर छा हूंदो आहे उन में कमु आहे मां चयो न तव्हां न सम्झंदव पर मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त ॿारनि खे जेको आहे हाणे जेको आहे मुंहिंजी नंढड़ी जेका 9th में आहे त मूं हुनखे मूंखे गिफ्ट मिलियो हुयो रिसालो शाह साहिब जो रिसालो त मां चयोमांसि बाबा हिन खे पढ़ंदी कर डेली त चए पियो पापा मुंहिंजी सिंधी एॾी सुठी न आहे मां चयो सिंधी थी करे तव्हांजो पीउ जेको आहे टिपिकल सिंधी ॻाल्हाए ऐं तव्हांखे सिंधी न अचणु खपे सिंधी ॻाल्हायो
बहितरीनु सही ॻाल्हि आहे। सिंधी ॻाल्हायो, ॿियूं ॿोलियूं अची वेंदियूं आहिनि, इंग्लिश बि अची वेंदी आहे, उर्दू बि अची वेंदी आहे, पंजाबी बि अची वेंदी आहे। तव्हां थी सघे थो त सिंधी ॻाल्हायो, पंहिंजे सही ॿोलीअ ते ॻाल्हि आहे, तवजो ॾियो। बिल्कुलु तमामु सही वॾो ॻाल्हि गिफ्ट आहे शाह जो रिसालो ॿारनि खे ॾियणु। हा, इहो मुंहिंजे ख़्याल में अॼु ॾींहं ताईं कंहिं बि न ॾिनो हूंदो। न ॿार अची वेंदा उन ते। मां पढ़ियो त पोइ वरी कोई बि न पढ़ंदो। न, इहो ॾाढो सुठो मैसेज बि आहे हिकिड़ो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे शाह जो रिसालो गिफ्ट कयो, उन्हनि खे ॾियो पढ़ण लाइ, ऐं पंहिंजी ॿोली सां हमेशह प्यारु रखो, ऐं पंहिंजी ॿोली खे हमेशह जाॾे बि वञो था उनखे रिप्रेज़ेंट कयो, पंहिंजे मुल्क खे, पंहिंजी धरती खे रिप्रेज़ेंट कयो। छाहे जो असांखे पंहिंजी ॿोली सां प्यारु हुजणु घुरिजे त ॿियनि खे बि अहसासु थींदो इन शइ जो। इलाही माण्हू आहिनि जिन हाणे जेको आहे सिंध जे कल्चर खे सम्झो आहे, जीअं असांजी टोपी आहे, जीअं असांजो अजरक आहे, असांजी ॿोली आहे। पहिरियां त इहो हूंदो हुयो न त माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस न हूंदी हुई। हाणे जॾहिं खां इहे कल्चर डे असांजा शुरू थिया, एकता जा ॾिहाड़ा असांजा शुरू थिया, असां पंहिंजो पाण खे जॾहिं माण्हुनि जे साम्हूं आंदो ऐं उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कई त भई हीअ असांजी सकाफ़त आहे जेका 5000 साल पुराणी आहे, इनखे सम्झो। त अॼु जेको आहे सभई मिली जुली करे उनखे मल्हाइनि बि था, एतिराम बि कनि था, ऐं इहो त ॿाहिरिनि मुल्कनि में कल्चर अञा वधीक नज़र थो अचे। जीअं दुबई थी वियो। किरण ॾिसो न, इहो असांजे इन्हनि जो ई नतीजो निकितो आहे त हींअर ॿियूं क़ौमूं जेके आहिनि उहे बि अजरक खे ओन कनि थियूं, अजरक पाराइनि थियूं माण्हुनि खे, पंहिंजे कंहिं बि ख़ुशी जे इवेंट में अजरक पेश कयो थो वञे। हालांकि उन्हनि में 50 माण्हू हूंदा त हिकिड़ो बि सिंधी मुश्किल सां हुजे, पर अजरक खे उहो ॾियनि पिया। त इहो असां जेको मुसलसिल कंदा आयासीं न, उन जो नतीजो इहो बहितरीनु नतीजो निकितो आहे। फ़क़ति इहो न थियो, पर अजरक जी इंडस्ट्री जो रिवाइव थी वियो, जीअरी थी। पर ॿिया माण्हू असां वटि अचनि था न, असां उन्हनि खे अजरक गिफ्ट था कयूं त हू सम्झनि था त माना हे इन जहिड़ो को तोहफ़ो ॿियो न आहे, थी नथो सघे न। इहा बि KTN वारनि जी महिरबानी आहे। इन में को शक न आहे। कल्चर डे जी शुरूआत ई KTN वटां थी। बिल्कुलु शुरूआत ई उन्हनि कई आहे। हिकिड़ो माण्हू न ॻाल्हाए हा सिंधी टोपीअ ते, उर्दू मीडिया में हिकिड़ो माण्हू सिंधी टोपीअ ते अजाइज़ नाजाइज़ तनक़ीद न करे हा, उनजे नतीजे में हे न थिया। असांखे ख़ैर सां उनजो थोरो वञणु खपे। हुन ग़लती कई, पर असांजे लाइ उहो तमामु ब्लेसिंग पर जेको आहे न चवणु घुरिजे, ऐं हर कंहिंजे मतिलबु ॿोली आहे, हर कंहिंजे लाइ असांजे दिलि में एतिराम आहे। असां कयूं था त ॿियनि खे बि करणु घुरिजे। हा, सभु कनि भाई। हींअर हर कोई मल्हाए थो पंहिंजो कल्चर डे पंहिंजे हिसाब सां, असां त कंहिंखे कुझु कोन चवंदा आहियूं, असां त पाण हुनजी ख़ुशी थींदा आहियूं। हलो, सुठी ॻाल्हि आहे, असांखे ॾिसी करे हुननि बि पंहिंजो ॾियारो मल्हाइणु। असां जेके गॾु ॿिया माण्हू रहनि था, असां हुननि जे ख़ुशियुनि में ख़ुशियूं मल्हायूं था। जीअं दिवाली थींदी आहे, असां हुननि सां गॾु हूंदा आहियूं, उन्हनि सां गॾु हूंदा आहियूं, पंहिंजे हिन चैनलनि जे थ्रू बि उन्हनि खे घुराए करे उन्हनि सां गॾु ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं। बिल्कुलु आहे। हा, त इहो हुजणु बि न खपे। हा, बिल्कुलु ईअं। सर, तव्हां किताब बि लिखियो आहे हींअर हिन ते बांग्लादेश वारे लिखो पिया अञा? हा, छाकाणि त उते जेके मूं बांग्लादेश में बिहारियुनि जा 150 खनि इंटरव्यूज़ कया आहिनि, उन्हनि खे आउं ट्रांसक्राइब कयां पियो। हा, लिखां पियो। इहो तक़रीबन 2-3 महीना अञा लॻंदा हिन जे तयारु थियण में। यानी असांखे उहो कॾहिं पढ़ण लाइ मुंहिंजो इहो प्रोग्राम आहे त तक़रीबन जून जुलाई ताईं किताब अची वञे त उन जा फिर पोइ तक़रीब हिकिड़ी कराची में, हिकिड़ी इस्लामाबाद में, हिकिड़ी बांग्लादेश में थींदी। सही। उन्हनि चयो आहे त असां इंतज़ाम कंदासीं। उते जेके मेज़बान आहिनि मुंहिंजा, उन्हनि चयो आहे त असां हिते तक़रीब जो इंतज़ाम कंदासीं, किताब जी रूनमाई कंदासीं, छाकाणि उन्हनि बाबति आहे त उहो किताब उते त लाज़मी पहुचणु खपे। ऐं जेका उते जी मेज़बान NGO हुई, उन्हनि जो हेडक्वार्टर सम्झ ॾेई चयो त उहो अमेरिका में आहे, त उन्हनि चयो असां ओॾे बि किताब जी रूनमाई कराईंदासीं। इहो तक़रीबन 2-4 महीना अञा किताब में लॻंदा, बाक़ी डॉक्यूमेंट्री तयारु थियण वारी आहे। ज़बरदस्त। ऑल द बेस्ट तव्हांखे, ऐं इंशाल्लाह सुठो किताब हूंदो, पढ़ंदासीं ज़रूरु, ऐं हिनजी इनॉग्रेशन ते बि लाज़मी ईंदासीं इंशाल्लाह। तव्हां ॿुधायो त हींअर उतां जा जेके हालात आहिनि, वीज़ाज़ नथा मिलनि, फैमिली खे वीज़ा मिले थो, इंडिविजुअल खे वीज़ा नथो मिले, त इहे सिलसिला किथे पहुता ऐं कॾहिं इहे सिलसिला ख़तमु थींदा? इहे तक़रीबन 2-3 सालनि खां इशू हलनि पिया था वीज़ाउनि जा। जेको आहे सो फ़िलहालु त विज़िट वीज़ा बि फैमिली जी मिले थी, या वरी जंहिंजी थोरी नरमी कई अथनि 40 साल खां मथे या 45 साल उनखे ॾियनि पिया था।
बाक़ी इहो इशू हले पियो थो अञा ताईं वीज़ाउनि जो मसइलो आहे। असां बि हाणे लास्ट ईयर बि इवेंट कयोसीं, उन में बि असांजी जेके सिंगरनि जा काफ़ी वीज़ा रिजेक्ट थी विया। उन में ख़ाली असां 2 सिंगरनि जा असांखे वीज़ा मिलिया, हिकिड़ो शमल अली मीराली ऐं ॿियो अनीना फिदा जो, ऐं ॿिया सभु रिजेक्ट थी विया। ऐं हिन साल बि हाणे असां तयारी कयूं पिया की वीज़ाऊं जेको आहे सो थोरो टाइम खां पहिरें अप्लाई कयूं कि ताकि कुझु मतिलबु ज़्यादा वीज़ाऊं हिन टाइम अप्लाई कयूं पिया। ऐं उतां जा जेके रेज़िडेंट रही चुका आहिनि ऐं वरी जेके ॾे वञनि था त उन्हनि खे ॿुधो आहे त ईज़िली मिली थो वञे। उते जेके रहनि था उन्हनि जे लाइ त कोई इशू कोन्हे, भई नई वीज़ा कोन थी मिले, वर्क परमिट थोरो इशू आहे, ऐं उन खां पोइ विज़िट वीज़ा ते बि थोरो आहे जेको आहे सो। त माण्हुनि खे बि थोरो सोचणु घुरिजे न त असां वञूं था ॿाहिरि त कयूं छा था इहो वञी करे। असल में असांजी कौंसल जनरल सां मीटिंग थी इन ई मामले ते, त उन ॿुधायो त जेको आहे सो 3 मेजर जेके कंप्लेन आहिनि, हिकु त उते माण्हू अचनि था पिनण जे हिसाब सां, ऐं इहो वॾो इशू आहे। उन खां पोइ मंशियात फ़िरोशी में, ऐं उन खां पोइ जेके छोकिरियूं उते अचनि थियूं ग़लति कमु हे हो, इन हिसाब सां जेको आहिनि कंप्लेनियूं 3 मेजर इहे ई आहिनि। इन ई रीज़न जे करे जेके वीज़ाऊं बंदि आहिनि। ॾिसो मां छा चवां इन जे बारे में, हाणे तव्हां कंहिं मुल्क वञो था, पंहिंजे मुल्क खे बदनाम था कयो पिया, उतां जी गवर्नमेंट खे बि तव्हां जेको आहे लॼायो था, पंहिंजी गवर्नमेंट खे पंहिंजे मुल्क खे बि लॼायो था, छा फ़ाइदो थो थिए पियो? जेको कारोबार करिणो अथव हिते करे चुकऊं न, हाणे तव्हां अॻिते वधो, अॻिते वधो, अॻिते जे बारे में सोचो, पंहिंजी औलाद जे बारे में, पंहिंजे फ्यूचर जे बारे में सोचो। असांजे माइंड में हींअर लिटरली मां तव्हांखे सची थी ॿुधायां, मां ऑनियर इहा शइ थी चवां, अॼु जेकॾहिं कोई दुबई जो नालो खणंदो आहे न, ईअं लॻंदो आहे त ॼण हुन गार ॾेई छॾी। ऐं तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ईअं महसूस ई कोन थींदो आहे त दुबई कंहिं मतिलबु कंहिं सुठे कम लाइ कोई वेंदो हूंदो। हींअर ईअं लॻंदो आहे त मतिलबु छा यार दुबई खे त छा करे छॾियो आहे। तव्हांखे भाउ खे त ज़रूरु यादि हूंदो त अॼु खां 2-3 साल अॻु में हितां जेके छोकिरियूं वयूं हुयूं, उन्हनि मां 6 छोकिरियूं बाहि में सड़ी मरी वयूं। वॾो वाक़ियो थियो पाकिस्तानी। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। पोइ ख़बर पई त हिननि वेचारियुनि खे तमामु ख़राबु कंडीशन्स में रखियो वियो हो, उते का फायर सेफ्टी जी बि का सहूलियत कान हुई। इन करे जॾहिं बाहि लॻी उन्हनि झूपड़ियुनि में रखियो वियो हो, झूपड़ियुनि में रखी रोज़ शाम जो हिननि खे 5 स्टार होटलुनि में हेॾे वठी वेंदा। बसि अल्लाह माफ़ करे सर, अल्लाह माफ़ करे। हालात इहे सही हालात बि असांजे माण्हुनि पैदा कया आहिनि। उतां जी त ॾिसो गवर्नमेंट ज़रूरत ई कान्हे न, तमामु घणी सहकार करे थी, सिक्योरिटी सेफ्टी सिक्योर मुल्क आहे, बिल्कुलु सिक्योर मुल्क आहे, इन में को शक कोन्हे, को शक कोन्हे इन में। त उतां जा वली अहद पाण चई चुको आहे त दुबई इज़ द सेफेस्ट प्लेस ऑन द अर्थ। ऐं तव्हां राति जो 3-4 बजे बि जेकॾहिं ॿाहिरि घुमो था, औरत आहे, ॿार आहे, कोई बि आहे, त तव्हां सेफ आहियो, तव्हां सेफ हैंड्स में आहियो। दुआ आहे त असांजो मुल्क बि अहिड़ो सेफ थिए, हिते बि असांजी भेनरूं ॿार सभु ईअं आज़ादी सां घुमी फिरी सघनि राति जे टाइम बि। सो वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी, स्पेशली ज़ाकिर भाउ, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां आयो ऐं इलाही सुठो लॻो तव्हां सां मिली करे। लास्ट में सर कोई मैसेज ॾियणु चाहींदव? बसि मां सम्झां थो त हींअर जीअं बांग्लादेश जे हवाले सां ई तव्हां सॼी ॻाल्हि ॿुधी, त मां सिर्फ़ु एतिरो चवणु थो चाहियां त हींअर ॿिन्ही मुल्कनि जूं हुकूमतूं हिक ॿिए खे वेझो आहिनि। असांखे सभिनी मुल्कनि सां प्यार मोहबत सां तालुक़ु रखणु खपे त जीअं असां अची वञी सघूं। ईअं इन ई तरीक़े सां पाड़ेसरी ॿिया मुल्क बि आहिनि असांजा, उन्हनि सां बि अहिड़ो सलूक हुजणु खपे। वापार जी आज़ादी हुजे, अचण वञण जी आज़ादी हुजे, या 2-3-4 मुल्कनि जे लाइ अवाम जे लाइ ख़ुशहाली जो सबूत। इंशाल्लाह इंशाल्लाह, थैंक यू जी। असांजो त कहिड़ो मैसेज हूंदो, पर भाऊ जे लाइ मां चवंदमि त हूअं शक हुयो, हाणे पक थी वई। बांग्लादेश जो ज़िक्र हले थो पियो, पर मां चवंदमि त ख़ुशि रहो ऐं ख़ुशि रहण जो, कंहिंजी गिला न कयो, कंहिंजी दिलि आज़ारी न कयो। कंहिंजी दिलि आज़ारी कयो त माना वॾे खां वॾो गुनाह आहे, ऐं कंहिंखे ख़ुशि रखियो तव्हां बि ख़ुशि रखंदव। ज़बरदस्त ज़बरदस्त जी सर, कोई मैसेज? मुंहिंजो त मैसेज इहो हूंदो त जेतिरो थी सघे एजुकेशन ते फोकस थियणु खपे पंहिंजे ॿारनि ते, छो जो असां रहूं था जंहिं कंट्री में दुबई में, उते वञूं था असांखे अहसासु थिए थो त एजुकेशन केॾी इम्पोर्टेंट आहे, ऐं हिन दौर में तमामु घणी इम्पोर्टेंट आहे। मां इहो ई मैसेज ॾींदुमि पंहिंजे सिंधी ॿारनि, सॼे पाकिस्तानियुनि खे, त ज़्यादातर फोकस पंहिंजे ॿारनि जे एजुकेशन ते। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं ज़ाकिर भाउ, मां तव्हांखे जेको आहे चवंदसि त तव्हां अची करे सर खे जेको आहे अजर करायो। ज़ाकिर भाउ, तव्हां बिल्कुलु पंहिंजो पाण खे आज़ादु कयो ऐं उन खां पोइ अचो, ऐं उन खां पोइ मां जेको आहे वाइंड अप वठंदसि। तव्हां अची बिल्कुलु उन्हनि खे पढ़ायो, या असांजी सकाफ़त आहे। थैंक यू। ऐं बिल्कुलु
ज़ाकिर भाउ बिल्कुलु तव्हां लाइ ज़ाकिर भाउ जी मोहबतूं इन खणी आया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु अनायत भाउ थोरी म्यूज़िक त ॾियो। ख़ुशि रहो। वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच ज़ाकिर भाउ वॾी तव्हांजी महिरबानी थैंक यू वॾी महिरबानी मौला तव्हांखे ख़ुशि रखे आबाद थैंक यू वेरी रखे। मच वॾी महिरबानी थैंक यू ज़ाकिर भाउ Thank थैंक यू वॾी महिरबानी। ऐं इनशाला व्यूअर्स तव्हां सां जेको आहे मंडे ते हाणे मुलाक़ात थींदी छो त वीकेंड आहे ऐं सियारो बि आहे। पंहिंजो जेको आहे तमामु घणो ख़्यालु रखिजो। सियारे खां बचण जे लाइ थधि खां बचण जे लाइ तव्हां पंहिंजे सभु जेके बि प्रिकॉशन्स आहिनि उहे लाज़मी वठिजो। भरपूर तरीक़े सां पंहिंजो इंजॉय वीकेंड इंजॉय कयो पंहिंजी फैमिली सां। ऐं इनशाला सूमर ते मिलंदासीं तेसिताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।